सॼो ॾींहुं बुखियो प्यासो रहणो पवंदो आहे, तहजुद आहे, उनजे लाइ जागो करणो पवंदो आहे। हिकिड़ी अहिड़ी इबादत आहे जेका बिना महिनत ऐं रियाज़त जे अजर ऐं सवाब जो बाहिस आहे, जंहिंमें तव्हांजी महिनत न लॻंदी, तव्हांजी साईं मुंहिंजा जिस्मानी रूहानी का कोशिश न लॻंदी। सफ़ा आसान इबादत आहे जेका थोरी इबादत घणनि अमलनि सालनि खां वधीक भली आहे। सा आहे महबूब करीम जे फरमान मुताबिक़ ख़ामोश रहणु, अजाई गुफ़्तगू खां, गिला गीबत खां, दुनियावी कचहरी खां, अजाई गाड़ बटाक खां, अजाई यखण खां चुप रहणु, इहा वॾी इबादत आहे। ख़ामोशी इख्तियार करणु, ज़रूरत पवे हाजतकार माण्हू ॻाल्हाए न त ख़ामोश रहे, इहा मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। बुज़ुर्गनि फरमाया जेकॾहिं ॻाल्हाइणु क़ीमती ॻाल्हि आहे, सोन जहिड़ी ॻाल्हि आहे, त ख़ामोशी हीरनि ऐं जवाहरनि खां वधीक क़ीमती आहे। मदीने वारे साईं हज़रत सैयदना मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु खे फरमायो, या मुआज़ अंत सालिम मा सकत फइज़ा तकल्लमत फअलैका औ लक। ये मुआज़ एस ताईं सलामत आहीं, तुंहिंजे लाइ सलामती आहे जेसीं तूं ख़ामोश रहीं, जेसीं तूं ख़ामोश आहीं तेसीं तुंहिंजे लाइ सलामती आहे। पोइ जेकॾहिं तूं ॻाल्हायो त उहो ॻाल्हाइणु या त तुंहिंजे लाइ वबाल आहे या त तुंहिंजे लाइ फ़ाइदे वारो आहे। माण्हू जेको ॻाल्हाईंदो आहे या त फ़ाइदे वारो ॻाल्हाईंदो आहे या त ग़ैर ज़रूरी ॻाल्हाईंदो आहे। जेका गुफ़्तगू थींदी आहे हुन में गिला बि हूंदी आहे, कूड़ बि हूंदो आहे, गीबत बि हूंदी आहे, चुगली बि हूंदी आहे, अजाई गुफ़्तगू बि हूंदी आहे, गार गंद बि हूंदी आहे, अहिड़ो जुमिलो निकिरी वञे जंहिंसां कंहिंजी दिलि ते अज़ियत पहुचे, दुख पहुचे, इहे सभु गुनाह जा कम, ज़बान जा कम गुनाह आहिनि। ॾिसो इंसान हथ सां एतिरा गुनाह नथो करे, ॾींहं सॼे में हथ सां पेरनि सां पंहिंजे जिस्म सां एतिरा गुनाह नथो करे जेतिरा माण्हू पंहिंजी ज़बान सां गुनाह कंदा आहिनि। तव्हां पाण पंहिंजे ॾींहं जी ज़िंदगी जेको अॼु सुबुह जो फजर नमाज़ खां वठी हींअर तरावी नमाज़ पढ़ण ताईं तव्हां जेतिरा कम कया आहिनि न, गौर कंदो त तव्हांजो घणे में घणो जेको उज़्वो इस्तेमालु थियो आहे जिस्म जो, सो ज़बान इस्तेमालु की आहे। जेकॾहिं माण्हू ख़ामोश रहे, साईं करीम साहिब फरमायो तो ख़ामोश रहो त अल्लाह तआला सलामती अता फरमाए छॾे। साईं करीम फरमायो मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर, जेको अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान रखे थो, फलयकुल खैरन औ लियस्मुत, उहो उनखे घुर्जे त उहो भलो ॻाल्हाए। मोमिन आहे, अल्लाह खे मञे थो, आख़िरत जे ॾींहं खे मञे थो, त उनखे घुर्जे या त भलो ॻाल्हाए, सुठो ॻाल्हाए, फ़ाइदेमंद ॻाल्हाए, पंहिंजे लाइ मुस्लमाननि जे लाइ फ़ाइदेमंद गुफ़्तगू करे। जेकॾहिं फ़ाइदेमंद गुफ़्तगू नथी हुजे, ख़बर आहे त जेको ॻाल्हाईंदुसि दाब कंदुसि, त पोइ ख़ामोश रहे, फलिय सुनत। ऐं साईं करीम साहिब फरमायो मन समत फ़क़त नजा, जेको माण्हू ख़ामोश रहियो उन निजात हासिल करे वरिती आहे। मुंहिंजा दोस्तो, सभ खां भलो एहतियात ज़बान जी हिफ़ाज़त करणु। माण्हू पंहिंजो पाण खे बचाईंदो आहे कि दुश्मन खां, बीमारी खां, अहिड़ो को किचिरे वारो खाधो न खावां, पाणी माण्हू ॾिसी पीअंदो आहे उन गिलास में को किचिरो त न आहे, पीअंदुसि त पेट में सूरु पवंदो, अहिड़ो कारूथो खाधो, ख़राबु थियल गंदो खाधो न खावां, मथां मुंहिंजी तबियत ख़राबु थी वञे, गौर फ़िक्र कंदो आहे न माण्हू, पंहिंजे पाण खे बचाईंदो आहे अहिड़ियुनि बुरियुनि शयुनि खां। मदीने वारे साईं फरमायो आहे त तव्हां पंहिंजी ज़बान खे बुरनि अमलनि खां बचाईंदा कयो। साईं करीम साहिब फरमायो त जेको माण्हू मक़ामुर रजुल लिस्समति अफ़ज़लु मिन इबादति 60 सना, हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह जो त माना कयां। साईं करीम फरमायो त जेको माण्हू ख़ामोश रहे, घड़ीअ जी ख़ामोशी, होॾां को माण्हू 60 साल अल्लाह जी इबादत करे, हिकिड़े ॾींहं जी ख़ामोशी इख्तियार करे, 60 सालनि जेतिरो अजर ऐं सवाब अल्लाह ॾे। अंदाज़ लॻायो ख़ामोशी केॾी वॾी इबादत आहे। असां हिनखे मामूली था पायूं, असां हिनखे मामूली ॻाल्हि था सम्झूं, पर साईं करीम साहिब फरमायो आहे त असमतु हुक्मुन व क़लीलु फ़ाइलिन, ख़ामोशी हिकिड़ी वॾी हिकमत आहे। ख़ामोशी इख्तियार करणु वॾी हिकमत आहे, पर इन ते अमल करण वारा तमामु थोरा आहिनि। कचहरी करण जा गोर हर गुर वेठा हूंदा, अचो त यार कचहरी कयो, हिकिड़ो ॼणो मूं वटि आयो, तक़रीबन 3 कलाक मुंहिंजा सिराई, मूंखे लिखणो हुयो, पढ़णो हुयो, मुंहिंजो
लिखण पढ़ण जो वेठो हुयो हुते कमरे में चई साईं वे बस मसद आया हिते पासे में ई आहे अजाई कचहरी में शुरू थी वियो 3 कलाक गुज़री विया न का मक़सद जी ॻाल्हि न फ़ाइदे जी ॻाल्हि हर गुज़रे कचहरी था कयूं माण्हू ने असांखे अचो न था असां कचहरी कयूं गुफ़्तगू कबो कचहरी जे लाइ पोइ मौज़ू को फ़ाइदेमंद ॻाल्हि हुजे त पोइ वटि अची कचहरी कयूं न साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इज़ा रअयतुमुल मुमिन समूता जेकॾहिं तव्हां के मोमिन खे ॾिसो त उहो ख़ामोशी इख्तियार कयो वेठो आहे के मुसलमान खे मोमिन खे तव्हां ॾिसो ख़ामोशी इख्तियार कयो आहे फ़क़्तरिबू मिनहु उन जी सोबत में ईंदा कयो उन जे करीब करीब वियो असां उन सां गॾु वेंदा आहियूं जेको कचहरी जो खान हुजे घणी कचहरी वारो हुजे उन सां वञी कचहरी कंदासीं उन सां गॾु वेंदासीं जेको चुप कयो वेठो चवंदा हे त सॼो ॾींहुं सुॼो वेठो आहे छॾी यार हिन सां कचहरी कंदा कयूं पर नबी साईं जो फरमाए त जॾहिं के मोमिन खे ॾिसो ख़ामोशी इख्तियार कयो वेठो आहे तदब्बुर सां ऐं साईं मुंहिंजा फ़हमीदो लॻो वेठो आहे फ़क़्तरिबू उन जे करीब थी वञो छो त फ़इन्नहु युल्क़ल हिकमत छो त उनखे अलाह ताला हिकमत अता कई आहे तॾहिं ख़ामोश रहियो वेठो आहे तॾहिं चुप कयो वेठो आहे उन वटि वेंदो तव्हांखे ज़रूरु अलाह हिकमत अता फरमाए छॾींदो ऐं हज़रत सईदना हैदर कर्राम मौला अली करमल्लाहु वजहुल करीम फरमाए बिकसरत सम्त तकूनुल हैबत जेको माण्हू डिठी ख़ामोशी इख्तियार करे अल्लाह ताला माण्हुनि में उनजो रोब पैदा फरमाईंदो उनजो रोब अल्लाह ताला ॾेखारींदो जेको माण्हू ख़ामोशी इख्तियार करण वारो आहे ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे इन्न अल्लाह युहिब्बु सहल तल्क अस्सबूत नबी साईं तो फरमाए बेशक अल्लाह ताला हर उन माण्हुनि जे लाइ आसानी पैदा करण जो मिज़ाज रखण वारे नरम दिल ऐं ख़ामोश रहण वारे माण्हू खे पसंदि फरमाईंदो आहे जेको ॿियनि जे लाइ फ़ाइदेमंद हुजे जेको ॿियनि खे अहिड़ो मिज़ाज रखे जंहिंसां ॿियनि खे नफ़ो पहुचे ऐं ॿियो त नरम दिल इख्तियार करे नरम दिल वारो हुजे कंहिंजो दुख सही न सघे कंहिंजो दर्द सही न सघे कंहिंजो लुड़क हुनजी राति जी निंड विञाए छॾे कंहिंजो दर्द हुनखे जीअण न ॾे इहो नरम मिज़ाज इंसान ऐं जेको ख़ामोश रहण वारो आहे इनखे मदीने वारे साईं फरमायो अल्लाह ताला पंहिंजी मोहब्बत जो हक़दार बणायो साईं करीम फरमायो ला तक्सिरुल कलाम बिगैरि ज़िक्रिल्लाह भला जेकॾहिं ॻाल्हायो था गुफ़्तगू कयो था त पंहिंजी गुफ़्तगू में अल्लाह जो ज़िक्र शामिल कंदा कयो जॾहिं ॻाल्हायो कचहरी कयो यार दोस्त वेठा आहियो क्या कचहरी कयो था त पोइ उन कचहरी में अल्लाह जो ज़िक्र कंदा कयो फ़इन्न कसरतल कलाम बिगैरि ज़िक्रिल्लाह क़स्वतन लिल क़ल्बि जेको माण्हू घणी कचहरी करे ऐं उन में अल्लाह जो ज़िक्र न करे इन सां उनजी दिलि मरी वेंदी आहे मुर्दा थी वेंदी आहे उनजी दिलि मुर्दा थी वेंदी आहे ऐं ॿी हदीस मुबारक आहे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुझु यार दोस्त अचे पाण में गॾिजी वेठा कचहरी कयनि गुफ़्तगू कयनि कचहरी कंदा रहिया न उन में अल्लाह जो ज़िक्र कयनि न उन में पंहिंजे नबी ते सलात पढ़नि न ख़ैर जी का ॻाल्हि कयनि ईअं ई उथी विया इन्हनि जो मिसाल ईअं आहे त कुता हुया ढूंढ ते अचे वेठा ऐं ढूंढ था उथी वापसि हलिया गंदगी जो ढेर हुयो ये इंसान उन गंदगी जे ढेर ते आया ऐं इहे ख़ामोश था वापसि हलिया मुंहिंजा दोस्तो त पंहिंजो पाण खे इन ॻाल्हि खां बचायो जो तव्हांखे इन हदीस जो मिसदाक बणिजणो पवे साईं करीम फरमाए इबादुल्लाह अशरत अज्ज़ा अल्लाह ताला जी इबादत जा 10 हिस्सा आहिनि घणा हिस्सा आहिनि 10 हिस्सा आहिनि तिसअतुम मिन्हा फिस्समति हिकिड़ो हिस्सो सभिनी इबादतुनि में आहे बाक़ी 9 हिस्सा इबादतुनि जा अल्लाह ताला ख़ामोशी में रखाए छॾिया सुभान अल्लाह 10 हिस्सा आहिनि इबादत जा उन मां हिकिड़ो हिस्सो निमाज़ रोज़े हज ज़कात ख़ैरात सभिनी में आहे बाक़ी 9 जा 9 हिस्सा अल्लाह ताला ख़ामोशी में रखाया है सुभान अल्लाह साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्समतु ज़ीनतुन लिल आलिम व सित्रुन लिल जाहिल ख़ामोशी आलिमन जो सिंगार आहे वो आलिम ख़ामोश वेठो हूंदो त उनजे लाइ सूंहुं आहे ऐं जाहिलनि जे लाइ ठकु आहे उन्हनि जे लाइ ऐब लिकाए छॾींदी आहे उन्हनि खे ज़ाहिर कोन कंदी आहे माण्हू जेकॾहिं ख़ामोश आहे वॾो कटको पातल अथसि वॾो साईं मुंहिंजा जुब्बा कुब्बा वांगुरु पाए वेठो आहे इल्म जो ज़रूरु कोन अथसि ख़ामोश वेठो हूंदो साम्हूं वेठो हूंदो हिकु वॾो आलिम ॻाल्हाईंदो त ख़बर पवंदी त हे ॾिसो जाहिल आहे सम्झो था इन जे करे ख़ामोश रहो इन सां अल्लाह ताला तव्हांजो इज़तूं वधाईंदो तव्हांजे दीन खे वधाईंदो ऐं हज़रत सैयदना हैदर कर्राम
मौला अली करमल्लाहु वजहुल करीम जो कौल आहे इज़ा तमल अक़ल नक़सल कलाम, जॾहिं माण्हू जो अक़ुल कामिल थी वेंदो आहे न पोइ हुन जे मथां ख़ामोशी तारी थी वेंदी आहे। जेको माण्हू घणो ख़ामोश रहे इन जो मतिलबु आहे न कि अल्लाह अक़ुल घणो ॾिनो आहे, तो अजाई गुफ़्तगू में पंहिंजो वक़्तु नथो विञाए, वक़्तु पंहिंजो बर्बाद नथो करे, ख़ामोश रहे थो। हैदर करार थो फरमाए ख़ामोशी इख्तियार करण वारे जो मिसाल ईअं आहे त हुनखे अल्लाह ताला अक़ल कुल अता फरमाए छॾियो आहे। अल्लाह ताला शाह असांखे बुरियुनि आदतुनि खां बचाए। रब शाह असां सभिनी मोमिननि मुस्लमाननि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।